इतवा सां भी अहम ख़बर शेयर कर रहे हैं। कराची में मिशन ग्रीन पाकिस्तान की इफ्तिताही तकरीब दुबई, जर्मनी और मलेशिया के सफ़ीरन वणकारी मुहिम लाइ बूटा पोखे इफ्तिताह किया। बाग़ इब्न कासिम में वणकारी मुहिम जो प्रोग्राम MQM पाकिस्तान ऐं कनेक्ट पारां मुनक़िद कयो वियो। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे, कराची में मिशन ग्रीन पाकिस्तान की इफ्तिताही तकरीब थी आहे। दुबई, जर्मनी ऐं मलेशिया के सफ़ीरन वणकारी मुहिम लाइ बूटा पोखे तकरीब जो इफ्तिताह किया। बाग़ इब्न कासिम में वणकारी मुहिम जो प्रोग्राम MQM पाकिस्तान ऐं कनेक्ट पारां मुनक़िद कयो वियो। कराची में मिशन ग्रीन पाकिस्तान की इफ्तिताही तकरीब दुबई, जर्मनी और मलेशिया के सफ़ीरन वणकारी मुहिम लाइ बूटा पोखे इफ्तिताह किया। बाग़ इब्न कासिम में वणकारी मुहिम जो प्रोग्राम MQM पाकिस्तान और कनेक्ट पारां मुनक़िद किया वियो। तफ़सील मालूम कंदासीं कराची मावा से रिपोर्टर शहजाद जलबानी खां। जी शहजाद, कहिड़ा तफ़सील आहिनि तकरीब के हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, कराची के फिलिप्सन वाले इलाके में बाग़ इब्न कासिम में MQM पाकिस्तान ऐं कनेक्ट पारां कराची फिलिप्सन के बाग़ इब्न कासिम में वणकारी जी मुहिम प्रोग्राम जो नालो रखियो आहे मिशन ग्रीन पाकिस्तान जी इफ्तिताही तकरीब मुनक़िद कई वई है। तकरीब में MQM जे MNA फारूक सत्तार दुबई, मलेशिया और जर्मनी के सफ़ीरन शिरकत कई है। फारूक सत्तार MNA MQM अॻवान जो वणकारी मुहिम जो प्रोग्राम में हुयो, खिताब पिण कयो। खिताब कंदे MQM अॻवान चयो त पाकिस्तान पारां हिन वणकारी मुहिम जो MQM पाकिस्तान पारां वणकारी मुहिम जो आगाज़ कयो वियो आहे। इहा वॾे वक़्त ताईं हलंदी। MQM यकीन रखे थी त वणकारी धरती खे बचाए सघे थी। माहौलियाती तब्दीली ही अची न रही है, पर अची वही है। इन माहौलियाती तब्दीली के करे ही जेके शहरी ॻोठणियूं इलाक़नि में जेके ॿोॾियूं अचनि थियूं, उनजा वाक़िया थियनि था। माहौली तब्दीली जेका आहे दुनिया जो हिकु चैलेंज आहे। हर माण्हू जो फर्ज़ आहे त उनखे मोड़ ॾियण लाइ पंहिंजो किरदारु अदा करे। हर माण्हू ऑक्सीजन हासिल करे रहियो आहे। हवा ऐं वणनि मां मिले थी। ही मुहिम कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास पर सॼे मुल्क में हलंदी आहे। वॾे वक़्त ताईं हलंदी। 14 अगस्त ते असां चाहियूं था त नेशनल प्लांटेशन दिहाड़ो या नेशनल प्लांटेशन हफ़्तो मल्हायो वञे। वधीक फारूक सत्तार जो इहो चवणु हुयो त आउं ख़ुदि चाहियां थी वणकारी मुहिम जो आगाज़ कयो वियो आहे ऐं ही वणकारी वॾे अरसे ताईं हलंदी। असां हवा ते बिजली पैदा करण ऐं बरसात जे पाणी खे बचाए इस्तेमाल में आणण जा भी मनसूबा आणींदासीं। पाकिस्तान में पाकिस्तान हिकु वण आहे जंहिंमें ख़ुशबूदार गुल ऐं मेवा आहिनि, पर वणनि ते पखियुनि जा आखेरा हुजनि था त हिते ही असांजो जेको वण आहे हिन ते आखेरा भी हुजणु ज़रूरी आहिनि। जेको हिन मुहिम में जेके दुबई जे सफ़ीर, जर्मनी के सफ़ीर ऐं मलेशिया जे सफ़ीर फारूक सत्तार पाण ॿिए आयल महिमाननि जेके आहिनि उहे वणकारी मुहिम जी इफ्तिताही तकरीब आहे उनमें बूटा पोखे हिन जो इफ्तिताह कयो वियो। और फारूक सत्तार उनखां अलावा कराची प्रेस क्लब जे सदर सरबाजी ऐं ॿियनि वणकारी मुहिम जी इफ्तिताही तकरीब में बूटा पिण पोखिया आहिनि। ठीक है शहजाद, तव्हांजी महिरबानी अपडेट करण जे लाइ।